पत्थर जा माण्हू। चाचा वारनि में वॾो बरधूल मतल आहे, ख़बर ई कोन थी पए त अलाए कहिड़ो सुट मुंहिंजो अथनि। हिकिड़ा औताक ते अचनि था, ॿिया वञनि था, हिकिड़ा अचनि था, ॿिया वञनि था। माई साबा ॻाल्हि करे वई आहे त राणी ऐं रहमान खे ॻोल्हे लथो अथनि। पोइ त मरी विया वीचारा, चाचा उनखे किथे त जीरो छॾे। मां त झोल झले दुआऊं पियो घुरां, इहो राणी ऐं रहमान ॿई मरनि, मूंखे बदनाम कयो अथनि। मासूम मरंदा तुंहिंजी बाह थुली थींदी। बाह थुली थे न थे, पर मुंहिंजी दिलि ते त छंडो पवंदो न। बाबा वॾो को दर्दीलो ही, अछी ॾाड़ीअ में एॾो साड़ ॼण मरणो ई कोन अथई। खुदा खुदा कर। बाबा छोकरी तव्हांजी आहे, तव्हां रज़ा ख़ुशीअ सां हुनजी शादी रहमान सां कराए छॾी, त पोइ हिन जो पीउ केरु थींदो आहे एतिराज़ करण वारो? इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे। बाबा साईं, जाबिर वॾो ज़ालिम इंसान आहे। 2 मिंट तरस। छोकरा, तुंहिंजो पीउ वाकई एतिरो ज़ालिम आहे? तव्हां इहे सवाल छो पिया कयो? रहमान तव्हांजो मामा आहे, इहो तव्हां ॿुधायो न। थी सघे थो त तव्हां पंहिंजे मां ऐं मामा जे चवण ते पीउ जे ख़िलाफ़। न साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। ख़ुदा न कंदो जो मां पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ थी बीहां। मां पंहिंजे पीउ सां गॾु आहियां। उन ख़िलाफ़ त हींअर बि थी बीठो आहीं ऐं चईं थो त हू ज़ालिम शख़्स बि आहे। मां बाबा जे ख़िलाफ़ न आहियां, सिर्फ़ु ॿिनि मासूमनि जी जान बचाइण थो चाहियां। जेकॾहिं तव्हां असांजी हेल्प न कई त बाबा उन्हनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदो। बाबा साईं, उनजे करे तव्हां वटि पंधु पिया आहियूं। छा उहो एॾो ज़ालिम शख़्स आहे जो पराई न्याणियुनि जा फ़ैसिला पाण थो कंदो वठे? जी साईं। तव्हां मथां जाबिर जो भला को कर्ज़ वग़ैरह त न आहे? न साईं। कर्ज़ बि न आहे त पोइ हू ईअं छो थो करे? बाबा साईं चवंदा आहिनि त ॾाढे जे मथां कावड़ चढ़े कान ऐं हिणे जे मथां लहे कोन, सो हिते बि इहो ई चकर आहे। भला इहा ख़बर अथव त मुंहिंजनि कहिड़नि हारनि वटि पनाह वरिती अथऊं? न साईं, इहा ॼाण कोन्हे का। किथे तव्हां भुलिया त न आहियो मतां हू कंहिं ॿिए तरफ़ निकिरी विया हुजनि? न बाबा साईं, भुलिया न आहियूं। तव्हांजी जागीर में आहे मुंहिंजी न्याणी। उते बाबा माण्हू मोकिलिया हुआ ऐं उते झेड़ो बि थी पियो आहे। बाबा जे माण्हुनि ऐं तव्हांजे हारनि जे विच में जेकर तव्हां जांच कंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हा झूना, हाणे तूं छा थो चाहीं त तुंहिंजी छोकिरी तो तरफ़ मोटी अचे? न बाबा साईं, हू भली हिते ई रहियल हुजनि, बसि एतिरी रुगो भलाई कजो जो हुननि खे हिते ई पनाह मिली वञे ऐं जाबिर खां महफ़ूज़ हुजनि। ठीकु आहे बाबा, मां कोशिशि कयां थो, बाक़ी अल्लाह भलाई कंदो। बाबा साईं, जेकॾहिं दिलि खे दिलासो ॾियो त असीं मुतमिन थी मोटंदासीं, न त असांजूं अखियूं राति ॾींहुं सावण जे मींहं जीअं पियूं वसंदियूं रहंदियूं। एतिरी ख़ातिरी कर, जे हू मुंहिंजी जागीर में आहिनि त हुननि जे वार जो नालो बि कोई न वठंदो। अदा हाणे वक़्तु अची वियो आहे त चाचा खां हली मुंहिंजो पलांद कयूं। जीअं चाचा मूंखे दर बदर करे रुलायो, तीअं ई हली चाचा खां पलांद कयूं। सालू, चाचा जे गीचीअ में रसो विझण में मूंखे देरि कान लॻंदी, पर मां माण्हुनि जे मयार खां टिॼां थो। दुनिया वारा असांखे थुक हणंदा त चाचा खे बख़्श कोन कनि, वरी बि चाचो हुयुनि। अदा अञा चाचा जो लिहाज़ पियो करी, जॾहिं त चाचा असांखे ज़लील करण में का बि कसर न छॾी आहे। पोइ अहिड़े माण्हूअ जो लिहाज़ करणु बेकार आहे दा, बेकार। तव्हां छा था सम्झो त मुंहिंजे दिलि में चाचा लाइ आहियां रहम? शरीफ़, अंदर कोयलो बणिजी चुको आहे, कोयलो। जेसी ताईं चाचा जे जिस्म जा गफ़ा गफ़ा न कंदुसि, तेसी ताईं सुकून न मिलंदो। त पुछो अदा, छो एॾी देरि कई अथई? हिन खां अॻु जो चाचा असां टिनि मौक़े हिक खे लेटाए विझे, असां वरी चाचा खे मुक़ाम बीड़ो करे अचूं। ही झूठ चाचा खे न आहे सालू, न आहे झूठ। पंहिंजे ई रत सां रंगण खां बचाइण थो चाहियां। मां नथो चाहियां, नथो चाहियां मां त मुंहिंजे ई करे चाची बेवा थी वञे ऐं सोट यतीम थी वञे। मां नथो चाहियां त मुंहिंजे ज़ुल्म जो पाछो चाचा जे घर मथां फिरंदो रहे ऐं ता ज़िंदगी हुन जे घर जूं औरतूं असांखे बददुआऊं ॾींदियूं रहनि। अरे यार, मां पंहिंजे ई घर खे बददुआउनि खां बचाइण लाइ ज़ुल्म जे हिन रस्ते तां
पंहिंजा पेर खिसकाइण जी कोशिश पियो कयां ऐं तव्हां मूंखे न ज़ुल्म जे रस्ते ते हलण ते मजबूर पिया कयो। न सालू न, मां पंहिंजे घरनि खे वीराननि तरफ़ नथो धिकणु चाहियां। ठीकु आहे अदा, असां तुंहिंजे मथां ज़ोर नथा कयूं। अदा असां त तुंहिंजे चवण ते माठ करे वेही था रहूं, पर इहा ॻाल्हि यादि कजांइ, जेसि ताईं चाचा असां टिनि मां हिक खे न गोटींदो तेसि ताईं सुकून सां कोन वेहंदो। खून करणु एतिरो आसान न आहे सालू जेतिरो तूं सम्झी थो। जेकॾहिं चाचा खे खून करणो हुजे हा न त तूं असांजे विच में न हुजी हा। असां त तोखे मोह सां आहे छॾियो, पर इहा ॻाल्हि चाचा बि सम्झे पियो त तुंहिंजे मरण खां पोइ कहिड़ो तूफ़ान उथंदो ऐं कंहिं कंहिं जा वेढ़ा वीरान थींदा, कहिड़ी तबाहीअ जे किनारे ते वञी पहुचंदासीं। इन्हीअ सोच सालू, इन्हीअ सोच त चाचा खे कमज़ोर बणाए छॾियो, तॾहिं त तूं ज़िंदा आहीं। अदा तूं पंहिंजी जाइ ते सही, पर चाचा खे ढरो करण लाइ असांखे कुझु न कुझु करणो पवंदो। सोट खे अगवा करण खां पोइ चाचा समझी चुको आहे त छोरा कोन मुड़ंदा, उन करे चाचा भुल में बि ग़लती कोन कंदो। जेकॾहिं अञा ग़लती कयई न त पोइ घर में गिड़ी हली चाचा जो मथो कचो कंदासीं। गोठना केर आया पा ऐं छो आया हुया के बेचारा मिस्कीन के जाबिर ज़ालिम जे ज़ुल्म खां तंग थी जीत पहुता हुआ। छा पिया चवनि बाबा? को अपाहज लाचार पोढ़ो शख्स आहे जंहिं पंहिंजी धीअ जो संग कंहिं ॿिए खे ॾिनो आहे ऐं हाणे जाबिर ख़ान उन खां खसे कंहिं ॿिए खे ॾियणु थो चाहे। छोकिरो ऐं छोकिरी उतां भॼी वञी असांजे हारनि वटि लिकिया आहिनि। ही उन्हनि खे बचाइण लाइ हिते पहुता हुआ। बाबा साईं, कंहिं मिसकिन जी मदद करणु भलाईअ जो कमु आहे, त छा तव्हां उन्हनि जी मदद न कंदो? जी मां कयां थो कोशिश। बाबा साईं, जेकी बि कोशिश करणी अथव जल्दी कयो, ईअं न थिए जो तव्हांजी सुस्ती ऐं डर जे करे को मज़लूम नाहक न पीसिजी वञे। जेकॾहिं हुननि खे आसरो ॾिनो बि अथई न त कोशिश बि कर। हिन वक़्तु हू मिसकीन सभु कुझु तो मथां छॾे हू वापसि हलिया विया आहिनि। हाणे जेकॾहिं हुन छोकिरे ऐं छोकिरीअ खे कुझु बि न थियो न त हू सॼी ज़िंदगी तोखे दुआऊं ॾींदा रहंदा। अलाह ई न कंदो त अहिड़ो वक़्तु थींदो। मां मुराद सां ॻाल्हाए थो ॾिसां। मुराद असां छो बाबा? तव्हां पाण वञी छो नथा जांच कयो? अमां मां बि ज़रूरु वेंदुसि, पर जेसि ताईं मां उते पहुचां उहे ज़ालिम वञी उते पहुता त हुननि खे केरु बचाईंदो? इन करे मुराद खे फ़ोन करे ख़तरे खां आगाह थो करे छॾियां। तूं बि कमाल तो करीं। वीचारे मुराद जे हथ में छा आहे? जेकॾहिं हू ज़ालिम हुते पहुची विया त पोइ मुराद छा कंदो? सुगड़ तूं फिक्र न कर, तो नवाब जो ॿियो रूप ॾिठो ई न आहे। जे जाबिर ख़ान 7 ॻोठनि जी ताक़त रखे थो त नवाब बि घटि न आहे। साबा जे सिर मथो सदको वञी ज़ेबुल, ऐं जेकॾहिं चङी त छोरीअ जो मां तोखे रिश्तो कराए ॾियां। ऐं माई किथे कराए ॾींदी? पहिरीं ॻाल्हि त मूं वारा छोरा बि वांदा वेठा आहिनि। का बि ज़रूरत न आहे मुंहिंजे रिश्ते कराइण जी। मां को तोखे तव्हां ननी आहे या मुंहिंजो तुंहिंजे मथां ॿार आहे। ओ छोरी निभागी, मूं मथां को ॿार कोन आहीं। इन सॼे ॻोठ में बाहि ॿारे छॾी अथई। जेकॾहिं न तुंहिंजी शादी थी वेंदी त सॼो मकट ई ख़तम थी वेंदो। मकट मुंहिंजे करे? बस हाणे बस, बात बंदि करे बि मूंखे माई साहब सां ॻाल्हाइण ॾे। साहब जे सिर मथो सदको वञी ज़ेबुल, छोरी जी उमिरि त ॾिस ऐं उन जी ज़ुबान ॾिस। छोरी जी उमिरि खां बि वॾी थी वई आहे। मुंहिंजी ज़ुबान त वॾी आहे, पर तूं त ॼण कुझु ॻाल्हाए नथी। ओ छोरी, तोखे चूचड़ी छो थी लॻे? आखिर तूं ॿाहिरनि जे दर ते केसि ताईं वेहंदीअ? मूंखे त हिकु ॻाल्हि ॿुधा, हेठि तोखे शादी करे ॿिए घर वञणो आहे या न? पोइ तूं हिन वक़्त ते शादी करी छो नथी? अरे सदको वञाए, हिन वक़्तु कंहिंजी शादी जूं ॻाल्हियूं पियूं थियनि। ओए हो, हाणे ममड़ो अची वियो, हाणे कंहिंखे ॻाल्हाइण ॾींदो? ओ मुआ चमड़ा तोरी छोरी जे लाइ रिश्तो ॻोल्हे आई आहियां। हीअ छोकिरी अञा ॿार आहे, 10 साल वेही सघे थी। तूं हुनजो खुटको न कर, तूं पंहिंजो सोच। तुंहिंजी उमिरि चढ़ंदी थी वञे। अड़ी ॻाल्हि त ॿुध, हींअर मां तोखे आछ कई आहे, साल खन खां पोइ को खंघंदो ई बि कोन। ओ लेड़ी भले शिकिले,
माण्हुनि में पया फेट हे थो पुट मूंखे आछ कर अरे पाजी बटरी का मुआ बंद कर शिकिल में सकायरा हां ओए तेजी थप खयूं थी वये मोए कर हलियो मूंखे आछ कर ने खाना हुआ अल्लाह तोडी तुझा कुट असली माण्हू पई मारे कर थाप मुआ चमड़ा एकड़ो पैर अची कबर में पयो थई तो भी थाप का न थो मुड़ी पर एठी छोरी मां छा कयो सब मुते चिड़िया बैठा आहिनि बहादुर कुछ थियो जरूर आ ॾिसी कोन तो सोबत जी साह वारी रगे मथा ॼण लत अची वई आ इहो त आहे दा सॼो ॾींहुं छोरा हेॾे होॾे भॼंदा वतंदा पर कल्ह खां वठी चूचड़ी बंदि अथनि अल्लाह सभिनि सां भलाई कंदो अल्लाह त भलाई करे थो पर जेके असां पंहिंजे लाइ खॼूं खोटियूं था उहे काॾे वञनि जे हक़ी खून थियो आहे न त सुभाणे ताणी वॾो मकट मची वेंदो जेकॾहिं कूड़ आहे त हिते ई ठापर थी वेंदी ॾिसूं था सुभाणे ताईं कहिड़ा कहिड़ा उठ था जोराबा पाइनि हाणे तुंहिंजो मुंहिंजे ख़िलाफ़ कहिड़ियूं खॾूं खोटियूं अथई ॿुधाए बात कर मां चवां थो बात कर छडियोस जवान पुट सां ये ॻाल्हायो बेस्ट तूं विच में न ॻाल्हाए त ॾियां हिन निड़ीअ ते लत मां चवां थो ज़बान खोल मां चवां थो ज़बान खोल बाबा मां चाहियां थो त तूं छा चाहीं थो छा नथो चाहीं इन्ही सां मुंहिंजो को बि मक़सदु नाहे मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त रमज़ान खे वठी काॾे वियो आहीं बाबा हाणे असां तोखे मामा ऐं राणीअ जे मथां त छा कंदे हाँ विढ़ंदे विढ़ 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 हाँ हाँ विढ़ विढ़ंदे बस बाबा बस घणो तमाशो थी चुको उधारा बाबा पंहिंजो पाण खे संभालियो रिश्तनि खे सुञाणो रिश्तनि जो कदुरु ऐं एहसास कयो जेके तव्हांजी हद खां वधीक इज़त कनि था पंहिंजी ज़िद ऐं अना जे ख़ातिर उन रिश्तनि खे न लताड़ियो बाबा न लताड़ियो मां तव्हांखे हथ थो वधां बाबा असांखे जीअण जो हक़ जो बाबा असां बि इंसान आहियूं इंसान तुंहिंजे रोइण ऐं पिटण सां मुंहिंजा इरादा कोन बदलबा मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त रमज़ान सां गॾिजी करे मूं लाइ कहिड़ी खॾ खोटी अथई असां तो खिलाफ़ कंहिंजा कन न आहिनि भरिया ऐं नई वरी मां तुंहिंजे लाइ का खॾो खोटी आहे मामा खे बचाइण जी कोशिशि कयूं पिया इहा ई तव्हां खणी असां नवाब खान वटि पहुतासीं हाणे तुंहिंजो हुन तरफ़ वञणु फज़ूल आहे मामा तोखे कॾहिं बि हथु कोन ईंदो बाबा न चओ मूंखे पापा तूं रिश्तनि जो मान रखियो किथे आहे हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ जाबिर ख़ान पंहिंजो कंध कपाए त सघे थो पर कंहिंजे अॻियां झुकाए नथो सघे मूंखे कसम पैदा करण वारी ज़ात जो जेकॾहिं तुंहिंजे मामे ऐं राणी खे मोटाइण लाइ मूंखे रत जा दरिया वाहिणा पिया त बि वाहींदुसि उन्हनि खे वापसि ज़रूरु आणींदुसि तूं भी जोर लगाइजा मां बि ॾिसां त जाबिर ख़ान खे तूं ऐं तुंहिंजो नवाब कीअं था रोके सघो त पोइ तव्हां छा था चओ लाल खान तुंहिंजो मसलो हुजे या सोट नवाब जो त असां सभु रंजशूं छॾे तव्हांजे विच में अची सघूं था बाक़ी सोबतनि जे विच में असां नथा अची सघूं असांजे साम्हूं सोबत जे छोरनि खे मुॾी कातीअ सां कोंदा न तॾहिं बि असां विच में कोन ईंदासीं बाक़ी तुंहिंजो हुकुम खपे हुकुम कर ही मुंहिंजो हुकुम न आहे ही त हाजी बाबा जो हुकुम आहे
हुन जे चवण मुताबिक़ त तव्हां सभई दुश्मनियूं ख़त्म करे हिन वक़्तु हिक ॿिए जी मदद करियो जीअं ॿाहिरियां माण्हू तव्हांजे मथां काबिज़ न थी वञनि। असां अहिड़ो कम ई न कंदासीं जो ॿाहिरियों माण्हू हला करे। अहिड़ो जे कमु थी वियो न त उनखे असां पाण मुंहुं ॾींदासीं। सोबतदारनि जी असांखे मदद न खपे। कलो को ॾींहुं आहे त सोबत वारनि जा हथियार असांजे मथां सिधा हुया ऐं असां सभु कुझु विसारे वेही रहूं। न दिनू न, असां एतिरा बेग़ैरत न आहियूं जो पंहिंजे दुश्मननि जी वञी कान कढूं। तव्हां ग़लति मतिलब था कढो। हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां सोहबत वारनि जी मदद कंदो त तव्हांजो सोहबत वारनि जे मथां थोरो थी पवंदो ऐं अॻिते हली इहे सभई नफ़रतूं तव्हांजो ख़तम थी वेंदियूं ऐं तव्हां सोहबत वारनि जी मदद नथा करियो। यादि रखी छॾियो, इन सां तव्हां में नफ़रतूं वधी वेंदियूं। कॾहिं बि तव्हां हिकु थी न सघंदो। असां हिकु थियण ई नथा चाहियूं, भली पाण में विढ़ी मरनि। लाल खान, मूंखे तव्हां में उम्मीद हुई, तॾहिं मां हिते आयुसि सिर्फ़ तव्हांखे पंहिंजो सम्झी। बाक़ी तव्हां पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾियो त हाजी बाबा को एतिरो कमज़ोर आहे जो तव्हांजी मदद खां सवाइ दुश्मननि खे हितां टारे न सघंदो। लाल खान, हाजी बाबा जी ताक़त जो नमूनो तव्हां बि कुझु ॾिसी चुका आहियो, पर इहा ताक़त चाराना बराबर बि न हुई। जेकॾहिं हाजी बाबा पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमाल करे त दुश्मन भली पंहिंजी 70 आजी सां गॾु पूरे ज़िले जी पुलिस वठी अचे, तॾहिं बि हाजी बाबा जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। हाणे मां ॾिसंदुसि त ॿाहिरियां माण्हू हिते अची कीअं था सोबत वारनि खे कमज़ोर कनि। रमज़ान, पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾ त नवाब ख़ान तुंहिंजी छोरी खे बचाए वठंदो। जेकॾहिं इहो नवाब पंहिंजा बच्चा वठी मूं वटि मेर खणी अचे, पोइ थी सघे थो त मां राम खाई तुंहिंजी छोरी खे छॾे ॾियां। मां पंहिंजी न्याणीअ खे मोह सहाईंदुसि जाबिर ख़ान, पर तो जहिड़े ज़ालिम खां रहम जी ख़ैरात कोन घुरंदुसि। तोखे जेको ज़ोर लाइणो आहे लाए जाबिर ख़ान, मुंहिंजे रब जी ज़ात वॾी आहे, उहो ई मुंहिंजी न्याणीअ जी हिफ़ाज़त कंदो जाबिर ख़ान। हाणे उन तरफ़ बंदूक तुंहिंजो इंतज़ार करे रहियूं आहिनि जाबिर ख़ान। तुंहिंजी भलाई न में आहे त तूं उॾां जो रुख ई न कर, न त तुंहिंजो सीनो बरूण थी वेंदो। उहे ॾंद ऐं ॾाठूं ई ॿियूं जेकी जाबिर ख़ान जो सीनो चीरनि। तूं मुंहिंजो फिक्र छॾ, पंहिंजी छोरी जो कफन वठी रख। तमामु जल्द इन छोरी खे वठी तुंहिंजे साम्हूं निड़ीअ ते लत ॾेई काती सां कोंदोसांसि। चाचा, बाबा खे वरंदी ॾियणु फज़ूल आहे, जेतिरो चओसि ओतिरो ई चिड़े थो। पुट, रब वटि इंसाफ़ आहे। ज़ालिम जो ज़ुल्म जॾहिं हद खां टपी वेंदो आहे त पोइ उन जे साम्हूं बि अहिड़ो अची वेंदो आहे। हाणे जाबिर ख़ान खे ख़बर पवंदी जॾहिं नवाब ख़ान सां पाण टकराईंदो। असां दीनुअ खे जवाब ॾेई ग़लति कमु कयो आहे। पोइ तूं छा थो चईं? पराए झड़े मिली पऊं असां त पोइ सोबत वारनि खे कुझु बि न थींदो ऐं असां सभिनी खे ॾिठा थींदासीं। वॾा वॾा, उन करे चवां थो त असांखे दीनुअ जी मदद करणु घुर्जे ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे
त ॿी धुर में थूम ज़रिया आहे ई कान। अरे छा है? छा थियो आहे जोरा? अच्छा समझा तो त जबर खान पहुची हुआ न हमरान सां गॾु। ये जबर तुंहिंजो रेस जो तक त यान रेस बि न आहे उते त पोइ कंहिंसां मिलंदा? दीनू हूंदो या मुराद हूंदो। तव्हां हिकु हंधि न बीहजो ऐं चारों तरफ़ हेड़ो करे घरनि खे बीहजो, गॾिजी न बीहजो। यादि कजो मुंहिंजी ॻाल्हि, को बि मसालो थी पियो न त पोइते न हटिजो, न हटिजो पोइते। शाम मथां सुर ॾींदो त मूंखे फ़ख़ुरु थींदो। छा थियो आहे चाचा? पुट कुझु बि कोन थियो आहे। पुट तूं वञ आराम सां कर, छोकरनि सां कचहरी थो कयां बाबा। तूं वञ, हाणे असांजी गैरत जो मसइलो आहे, हिनखे मोहबत जी पाण ॾींदा। जाबिर वारा अची विया आहिनि। आराम आहे न, रेस जो ताक़त तरफ़ लिखी आहे। घर वञी मां बि न वेंदुसि चाचा, या त मूंखे हितां निकिरण जी इजाज़त ॾियो ऐं पाण मथां मयार लाहे छॾियो। न रहमान न, विढ़ंदासूं मरंदासूं, पर तोखे त भॼाए असीं पंहिंजो कंधु हेठि न झुकाईंदासीं। त पोइ मूंखे बि ॾियो इजाज़त चाचा, त मां बि तव्हांजे छोकिरनि सां गॾु विढ़ां। बाक़ी कहरनि जीअं कुंड में लिकी मां बि न वेंदुसि। त पोइ तूं बि बच संदरो, वञी कर पंहिंजे वञे जी हिफ़ाज़त। त तोखे बि ख़बर न आहे न फ़क़ीर जी, त फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद। जेसिताईं तव्हां पंहिंजी कावड़ छॾे वेहंदव न, तेसिताईं मां तव्हां खां हाल अहिवाल कोन वठंदुसि। तुंहिंजी औकात ऐं हैसियत छा आहे जाबिर खान जे अॻियां जो मां तोखे पंहिंजा अहवाल ॾींदुसि? हाँ, जेकॾहिं नवाब जो नौकर आहीं त नौकर थी रहो, रहिस थियण जी कोशिश न कर। फोन करे नवाब खान खे घुरा, अहवाल उन सां कंदासीं। जेकॾहिं रेस न अचे त पोइ असां उन्हनि जे घरनि में खिड़ी पवंदासीं जंहिं असांजी बांह लिकाई आहे। जेकॾहिं मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी सघे थो त पोइ घर में घेण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो बि हल नवाब खान साम्हूं थींदो, बाक़ी तूं मसइलो हल कंदे। तव्हां ईअं सम्झो तव्हांजे साम्हूं नवाब खान बीठल आहे, तव्हां वियो मसइले खे हल कयूं। जेकॾहिं तूं पाण खे नवाब खान सम्झी थो न त पोइ हली घरनि मां बांह कढी ॾे। जेकॾहिं मां चवां त बांह तव्हांजे हवाले न थींदी त पोइ बांह त वापसि थींदी, पर जेकॾहिं तूं ज़िद ते अची बीठो आहीं न, उन कारी ऐं कारे सां गॾु तोखे बि ॿधी खणी हलंदुसि। बस